पाकिस्तान अफ़गानिस्तान सां गॾु सरहदूं अणॼातल मुदे लाइ बंदि रखण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। ज़रनि मूजिबि बितरफ़ी छिकताड़ में इज़ाफ़े सबबि तालिबान इख़्तियारियुनि जी अफ़गान वापारियुनि खे वार्निंग ॾिनी वई आहे त इहे पाकिस्तान ते भाड़नि ख़तमु कनि ऐं ॿियनि मुल्कनि सां वापारु कनि। इख़्तियारियुनि निजी चैनल खे ॿुधायो त हुकूमत इन फ़ैसिले सां काबिल खे चिटो पैगाम ॾिनो आहे त पाबंदी मढ़ियल TTP ऐं ॿियनि दहशतगर्द तंज़ीमुनि जे ख़ात्मे लाइ पका क़दम खणण ताईं वापार ऐं ॿियनि सरगर्मियुनि खे सरहदूं न खुलंदियूं। इख़्तियारियुनि चयो त सरहदूं जी बंदिश मामूल जो इंतिज़ामी क़दम न आहे पर पॉलिसी में स्ट्रेटेजिक तब्दीली आहे। अफ़गान तालिबान क़यादत खे आगाह कयो आहे त पाबंदी मढ़ियल TTP ऐं ॿियनि ग्रुपनि ख़िलाफ़ पकी कार्रवाई थियण ताईं वधीक ॻाल्हियूं नथियूं थी सघनि। हिकु सरकारी ऑफिसर चयो त पाकिस्तान पंहिंजे मौक़िफ़ तां हटण जी मूड में न आहे। सिक्योरिटी पहिरियां, वापार बाद में, हाणे इहो इस्लामाबाद जो नओं मौक़िफ़ आहे। रिपोर्ट मूजिबि पाक अफ़गान सरहदनि जी बंदिश खे हिकु महीनो खां वधीक जो वक़्तु थी चुको आहे, जंहिं सबबि ॿिन्ही तरफ़नि खां हज़ारे ट्रक ऐं कंटेनर फाथल आहिनि। हिन वक़्तु सरहदी गुज़रगाहूं सिर्फ़ इंसानी बुनियादनि ते खुलियल आहिनि, जेके अफ़गान पनाहगीरनि ऐं सरहदनि ते फाथल माण्हुनि जी वापसी ताईं महदूद आहिनि। हिकु सीनियर ऑफिसर ॿुधायो त असांजे लाइ वापार ऐं मईशत खां वधीक अहम पंहिंजे माण्हुनि जूं हयातियूं आहिनि, जिन ते कंहिं बि क़िस्म जो समझोतो नथो थी सघे।